अस्सलामुअलैकुम। मेहमान सिद्दीकी मशहूर बाबा आला मोलो तरतीब उबहम ज़ाद लाचार मजबूर बेवस एक बाल वांगुरु ॼण नचंदो रहे थो ईअं आहे। इब्तिदाई ऑपरेशन खां उन्हनि राज़नि खे सम्झण लाइ जदोजहद कंदो रहियो आहे ईअं आहे। ॼण त राह में जेकी आहे सो आला मयार ते पहुचण जो ॼण त राह में जेकी आहे सो आला मयार ते पहुचण जो ॾाको आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, लाचार मजबूर बेवस हिकु बाल वांगुरु ॼण नचंदो रहे थो ईअं आहे। इब्तिदाई ऑपरेशन खां उन्हनि राज़नि खे सम्झण लाइ जदोजहद कंदो रहियो आहे ईअं आहे। सख़्तु बेक़रारी आहे अहिड़ी ख़ुशीअ में, सख़्तु बेक़रारी आहे अहिड़ी ख़ुशीअ में जंहिंमां झूमंदो हुजे ईअं आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, लाचार मजबूर बेवस हिकु बाल वांगुरु ॼण नचंदो रहे थो ईअं आहे। इब्तिदाई ऑपरेशन खां उन्हनि राज़नि खे सम्झण लाइ जदोजहद कंदो रहियो आहे ईअं आहे। भयानक नज़ारो हुयो जेको ज़ईफ़ कमज़ोर जे, भयानक नज़ारो हुयो जेको ज़ईफ़ कमज़ोर जे क़िस्मत ते टहक ॾेई खिलण लॻो हुयो ईअं आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, लाचार मजबूर बेवस हिकु बाल वांगुरु ॼण नचंदो रहे थो ईअं आहे। इब्तिदाई ऑपरेशन खां उन्हनि राज़नि खे सम्झण लाइ जदोजहद कंदो रहियो आहे। ईअं समाइल जंहिंजो को पतो ई कोन्हे, ईअं समाइल आहे, ईअं समाइल आहे जंहिंजो को पतो ई कोन्हे। इन ई फ़लसफ़े खे सम्झणु कंहिंजे वस जी ॻाल्हि आहे। ईअं समाइल आहे जंहिंजो को पतो ई कोन्हे, उन ई फ़लसफ़े खे सम्झणु कंहिंजे वस जी का ॻाल्हि आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, लाचार मजबूर बेवस हिकु बाल वांगुरु ॼणो नचंदो रहे थो ईअं आहे। इब्तिदाई ऑपरेशन खां उन्हनि राज़नि खे सम्झण लाइ जदोजहद कंदो रहियो आहे ईअं आहे। या अल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान रहीम, तूं सभु ॼाणे थो, तोखे मालूम आहे। या तवाब या वहाब, मुरनाफ़त ॾुखा पंहिंजे पनाह में रख उस ज़मान में, सेहत तंदुरुस्ती ॾे अता कर, ख़ुशहाल कर, बाग़ नसीब भलो कर। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, लाचार मजबूर बेवस हिकु बाल वांगुरु ॼण नचंदो रहे थो ईअं आहे। इब्तिदाई ऑपरेशन खां उन्हनि राज़नि खे सम्झण लाइ जदोजहद कंदो रहियो आहे ईअं आहे। या करीम करम कर, या रहीम रहम कर। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ग़मनि ऐं दर्दनि जी कहाणी आहे हिकु अलमियो अफ़सानो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ग़मनि ऐं दर्दनि जी कहाणी आहे हिकु अलमियो अफ़सानो आहे। मुंहिंजे तमामु ख़ुशियुनि ऐं मुसरतुनि खे, मुंहिंजे तमामु ख़ुशियुनि ऐं मुसरतुनि खे जंहिं पामाल करे छॾियो आहे, करे छॾियो आहे ईअं आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ग़मनि ऐं दर्दनि जी कहाणी आहे हिकु अलमियो अफ़सानो आहे। मुंहिंजे तमामु ख़ुशियुनि ऐं मुसरतुनि खे जंहिं पामाल करे छॾियो ईअं आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ग़मनि ऐं दर्दनि जी कहाणी आहे हिकु अलमियो अफ़सानो आहे। इहा मनहूस भयानक ऊंदा हिरात, इहा मनहूस भयानक ऊंदा हिरात, हसरतुनि ऐं तमनाउनि खे ॼण बसम करे छॾियो ईअं आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ग़मनि ऐं दर्दनि जी कहाणी आहे हिकु अलमियो अफ़सानो आहे। मुंहिंजी दिलि नामालूम जज़्बे तहत, मुंहिंजी दिलि नामालूम जज़्बे तहत शिदत सां धड़की रही हुई ईअं आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ग़मनि ऐं दर्दनि जी कहाणी आहे हिकु अलमियो अफ़सानो आहे।
बुरा बुरा ख़्यालात ऐं विसविसा जागी रहिया हुआ, बुरा बुरा ख़्यालात ऐं विसविसा जागी रहिया हुआ। जदोजहद बावजूद ज़हन मां न कढी सघुसि ईअं आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ग़मनि ऐं दर्दनि जी कहाणी आहे, हिकु अलमियो अफ़सानो आहे। नामालूम ख़ौफ़ मुंहिंजे ज़हन ते बुरी तरह मुसलत हुयो, नामालूम ख़ौफ़ मुंहिंजे ज़हन ते बुरी तरह मुसलत हुयो। हिकु इज़तरारी कैफ़ियत छायल हुई ईअं आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ग़मनि ऐं दर्दनि जी कहाणी आहे, हिकु अलमियो अफ़सानो आहे। इंतज़ार ऐं ओसीअड़े उलझन में इज़ाफ़ो आणे छॾियो, इंतज़ार ऐं ओसीअड़े उलझन में इज़ाफ़ो आणे छॾियो। मुंहिंजी परेशानी ऐं बेचैनीअ मां बख़ूबी वाक़ुफ़ु हुयो, ख़्वाब हुयो अखि खुली पई ईअं आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ग़मनि ऐं दर्दनि जी कहाणी आहे, हिकु अलमियो अफ़सानो आहे। तौबा अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी मिन तूब इलैह, तौबा अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी मिन तूब इलैह। या अल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानुर रहीम, तूं सभु ॼाणींदो। ज़मीन आसमान जे बुरनि आफ़तुनि खां बचाए, शैतान जे शर विसवसनि खां पंहिंजे पनाह में रख। हिफ़्ज़ अमान में मुंहिंजा मौला हिम्मत ॾे, तौफ़ीक़ हिम्मत तंदुरुस्ती ॾे, अता कर सुखियो सताबो, खुशहाल कर, नसीब भाग भलो कर। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ग़मनि ऐं दर्दनि जी कहाणी आहे, हिकु अलमियो अफ़सानो आहे। या करीम करम कर, या रहीम रहम कर।